छोकरे भी अज देर कई अलाए काॾे अॻे सवेरे ईंदो अॼु अलाए छा थियुसि। पुट हेॾे अॼु देर आयो आहे छो? अबो मोकिलियो गाह बकरियुनि जे गाह जे करे। अबे मोकिलियो बकरियुनि जे गाह जे करे? पुट जा गाह करे छा दुकान ते? चलो ठीकु आहे, अलाह ख़ैर करे। हिते हिनखे हणी वठो। हा कपिड़ो हणनि हालत ॾिसो, माना ॿई पासा कमु, और बकरियुनि जो गाह बि थिए वरी हेॾो दुकान ते बि। वालेकुम अस्सलाम बाबा, छा हाल? खुश खैर टाट मदन में? आराम सां बाबा, आराम सां आराम सां आराम सां। सफिया इहो यार सामान खपे तो मांखे। हाँ बाबा, गंज सामान खोड़ है, दावत आहे असांजी। अच्छा हाँ, घर में मोकिलियो तो चईन दुकान तो वञी वठी अच। न हाणे छोकिरे देर कई। हाँ हूअं बि हाणे जेको आहे सो इहो तव्हां जो ॾिठल हूंदो रफ़ीक लाशारी, हाँ हाँ उनजी बि का दावत आहे, उनजो सामान हाणे माना पैक करे रखियो आहे। हे दावा हे तो यार असांजे पाड़े जो आहे जो अगले ॿियो छोकिरो काढियो तुंहिंजो। उहो चंडो बाबा असुल कमु ई न करे पियो, न टाइम ई न ॾिए पियो, पोइ हिनखे बि आयो आहे, पर हे बि कॾहिं कॾहिं गाह करणु वञे थो। हाँ मीहूं बि अथनि, बकरियूं बि अथनि। हा सौदो मूंखे खपे तो घर मोकिलियो तो, वरी अधे जी गाॾी बि अॼु काहे आयो मां। माना गाॾी ते आयो आहे? माशाअल्लाह शादी आहे, माना सामान खपे तक़रीबन वाह छा चयो, माना मण बटालू खपनि ऐं अधु मण खनि बसर खपनि। मण बटालू, अधु मण बसर। हा बाबा हिते तोखे चांवर मिलंदा, गेहु मिलंदो, मसालो मिलंदो, ॿियो सामान मिलंदो। हाणे को सब्जी जी रेड़ी त कोन्हे जो तोखे हेॾे आयो आहे भाई दो त जेको आहे सो वञी करे इहो बटालू जो मण इहे न आहे मुंहिंजा बाबा। चांवर ऐं गिहु जेको आहे न, इहो देगिल जो सामान मोला बख़्श न आहे, मूसाणी मीरपुर वारो मुरड़ो। हा हा उतो वधो वठी आयो आहे। अच्छा सब्जी खुटल आहे छड़ो। हाणे सब्जी का हले आयो हा बाबा? हिते सब्जी न आहे, ॿी जेकी शइ चाहे न। दुकान त मामा हर शइ हूंदी न, बटालू बसर नथी त टमाटा ॾे ॿ पेटियूं। अधा टमाटा ॿमाटा न आहिनि मुंहिंजा भाउ, चांवर बिस्किट ॿियो ॾिसे न सामान जेको तोखे खपे। मिर्च इहो सामान वठी आयो आहे न अधो, हाणे टमाटा ॾे न। चूत मां ॿियो न यार, दुकान त तुंहिंजो आहे न। पोइ दुकान ते टमाटा बसर बटालू हुजनि त तोखे ॾियां त सही आहे, न त मां चूत आं। वो अधो बार चूता उन्हीं की जो दुकान ते मिलता है शहर में वठी आ। बाबा दुकान वो को अडो तो के रसे होंदे या का रेडी रसी होंदे? न तो के पर तुझे दुकान ते चे? दुकान ते चे मिलता है टमाटा नथी। ना है ना दा टमाटा ना है, बियो जे कुछ चे। हल पो ये करे यो सावा मिर्च दे 5 किला। तो पर्ची में लिखियो होए सामान यार। हां होए यार 5 किला बस वो सावा मिर्च दे, बसर नथी हो टमाटा। हां 5 किला सावा मिर्च दे। हाणे हेड़ा बि चरिया ॾिसे तो अञा घुमदा वतन दा ॾिसो। छो मामा चरियाऊं पैसा ॾींदा अलायो गंजा कार ते आयो असां जो लोगाऊं लंबऊ। बाबा तू कार ते आयो आ बिल्कुल मां मन्या तो के हर गंजा, लेकिन अदा मां वटि यो सब्जी वारो सामान आहे न बाबा। काडो मां तो के मिर्च दुकान छो खोले दी? बंद कर। टमाटा भी नथी, बसर भी नथी, मिर्च भी नथी, छड़े बस धाणा वेड़ियूं कढी दे 5 सावा धाणा ताजा दी खुशबू वारा। आबा छाड़ी आए केड़ी ॾियां? ॾिसो मां भाग वारो बि आया। हा वॾो गिराक बि ॾिस आयो थी। मैं चिप्सा ले। हा चिप्सा बि दे तो मांखे पोइ सावा धाणा कढी दे। मां जाते वेंदो आहे न असुल ते गिराक ईंदा आहिनि। मां हा ॿियो बाबा हे 5 रुपया आयो हा। यार मां चङो नंढड़ो आहियां, मां बि वठां नंढड़े जे लाइ। ॿुध मामा हाणे 5 वेड़ियूं ॾे सावा धाणा। वो लानत पवई, धाणा बाणा हिते न है ने यार। जॾहिं चाहो त छो सुबुह सां निरड़ में लॻूं आ तूं? ॻाल्हाए त ख्याल सां गिराक आहे। हाणे लानत पवई यार, दुकान हलाए तो अलाए छा थो करे, सुञाणे नथो मां केरु आहियां। बाबा केर भी आए जॾहिं चवां तो त हिते सब्जी जो सामान आहे कोन त तोखे धाणा काथो ॾियां? दुकान त दुकान त आहे, दुकान ते या धाणा हुजनि या मिर्च हुजनि या बसर हुजनि या बटालू हुजनि, ईअं न। पोइ असांजे पाड़े में हर शइ हूंदी आहे, अॼु बंदि आहे त तोॾे आयो आहे न। अदा वो ॿारियल जो सिस्टम हूंदो, उन वटि सभु कुझु हूंदो। हाणे धाणा नथी? न आहिनि बाबा, धाणा न आहिनि। हल बसि ईअं कर, हाणे 2.5 किलो गाड़ियूं गजरा ॾे भला।
हे तव्हांजे पाड़े जो आहे छो ॻाल्हाए यार छो इहा कहिड़ी ॻाल्हि आहे पाड़े जो आहे न हे त हाँ साईं। पाड़े जो आहे 2.5 किलो गाड़ियूं गजरा ॾे न टमाटा न बसर न धाणा न मिर्च दुकान खोले थो इन को घर वञी वेह भलो थी न इन दुकान ते न हे हिकु ईअं आहे जंहिंजा ॿिया ॿाहिरि बि ईअं आहिनि सभु ईअं आहिनि न बाबा हाणे गजरा 2.5 किलो तो न गाड़ियूं बस अदा न आहिनि गजरा न आहिनि छो तो वारो पर असांजी ब्लड प्रेशर आहे करे यार यार पाण खे धक हणूं या तोखे हणूं यार चिड़े छो तो यार मां गिराक आहियां तोखे मां को तोखे विड़ा थो तोखे बाबा नंढड़ो आयो न 20 जी शइ वताई न शइ हा बाबा 20 जी शइ बि ॾे मिर्च ॿारनि जे लाइ पर हे त वठा न हे त ॾे न अदा हिते मां वटि सब्जी धाणा बट हे न आहिनि बाबा ॿियो जेको मिर्च खपे मिर्च ॾियां मिर्च सावा ॾे न इहे त चवां त अरे सावा न आहिनि बाबा हे ॻाढ़ा ॻाढ़ा वो हे वो हे इहे त वठी आयो हाणे गजरा नथी न आहिनि गजरा हल पोइ हीअं कर बाबा 2.5 किलो बंदि गोभी ॾे को त मोकारो कर न असांजो कुझु त सामान ॾे न अदा उहो हुजे त उहो त मोकारो कया आहे बाबा हे परचूने जो दुकान आहे हिते सब्जी न आहे काॾो अची निड़ में लॻो आहे यार अधे की जो दुकान ते हर शइ मिलंदी आहे हे लिखी ॾिनो अथई 2.5 किलो बंदि गोभी इहो वञो अली हसन वटि अली असर कहिड़ो अली हसन ॿुढ़ड़ो सुञाणे हा हा सब्जी वारो बाबा हाणे बंदि गोभी बि नथी न आहे तो दुकान छा लाइ खोलियो थी मां बंदि कयां थो बाबा बंदि हर भर मसवाड़ा भरे थो हे बाबा अली हसन वटि वञो उते हर इहो जेको आइटम तुंहिंजा लिखियल आहिनि न शहर में त जाते काथे मिलते थी तूं छाजे लाइ दुकान खोलियो आहे माना मां बंदि कयां जा इहे आइटम रखां हाणे हाणे हीअं कर बसि सूम इहा छा आहे छा लिखियो आहे उस्ताद हा साई थूम अने 1.5 किलो बसि ॿियो सामान तूं न ॾे मां होॾो वठां थो वञी बसि अरे यार मां वटि थूम न आहे अदा न आहे थूम यार मां जान छॾ वञ बाबा ॿिए पासे वञो छो निड़ में लॻो आहे न आहे थूम मां वटि चई सच तो वटि थूम आहे ई न आहे बि ईअं न हा ईअं आहे मां तूं हाणे हलो दुकान खोलियो थी हिते ख़ुदा जो कसम आहे दुकान बंदि न करे त पहुचो न सब्जी न धाणा न मिर्च न टमाटा आख़िर थूम बि तो वटि न आहे अरे वञ त हिनखे धिकारे ॿाहिरि त कढ छाजे लाइ धिका ॾींदो वञ वञ धिकारे ॿाहिरि कढेसि हे दुकान आहे छा आहे हल 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 त आहे हाणे ॾिसे नथो अखियूं ॼणो कोन अथासीं बसि ईअं बसि ढोर थिया अचंदा वरी गाॾी ते आयो थी आयो दरी खोलण जो तरीक़ो ॾे गाॾी में वेहण जो ॾिसे स्टाइल वेहाड़े सुरीला